दोस्तों भाउरो अस्सलाम वालेकुम जी। 2024 ऐं 25 में सिंध जे माण्हुनि जी तारीख़ी जदोजहद ऐं ॿधी जंहिं इस्टेब्लिशमेंट ऐं हुकुमरान जमायत जे नाजाइज़ मनसूबनि जेके पाणीअ जा मनसूबा हुआ, ज़मीनुनि खे फॿाइण जा ऐं ॿिया जेके मनसूबा मुस्तक़िल तौर ते सभिनी सूबनि जी मिल्कियत हड़प करण जा हुआ, उनखे ताक़तवर नमूने सां धकु रसायो ऐं अप्रैल जे महीने में ऐं मई में सॼी सिंध उथली पई, जंहिंजे नतीजे में जेके पाणीअ जा मनसूबा वक़्ती तौर ते मजबूरन इस्टेब्लिशमेंट खे पोइते करणा पिया। यकीनन इहा सहूलियतकारी पाकिस्तान पीपल्स पार्टी फराहम कई ऐं असांजे सदर पाकिस्तान गैर आइनी तरीक़े सां पंहिंजो 8 जुलाई 2024 ते अहिड़ो ऑर्डर कढियो नाजाइज़ कैनाल ठहनि ऐं उन ते नई कमांड एरिया ठहनि। ख़ैर असां मुबारकबाद था ॾियूं सिंध जे माण्हुनि खे, पर इन मुबारकबाद सां गॾु यकीनी तौर ते जिन इहे मनसूबा ॾिना हुआ ऐं जेका इन जा मुस्तफ़ीज़ आहे, ॿिन्ही खे इहा सिंधी माण्हुनि जी ताक़तवर तहरीक पसंदि न आई ऐं तव्हां ॾिठो त जल्द मई जे महीने में 20 तारीख़ ते कहिड़े नमूने सां ऑपरेशन कयो। यानी सिंध जे पुरम निकिरे एहतिजाज ते मोरे में पहिरियों हमिलो सिंध पुलिस जे मार्फत हिकिड़नि ते गोलियूं हलायूं ऐं शहीद कया विया ऐं ज़ख़्मी कया विया। वरी ॿियो मुज़ाहिरो जेको थियो, उन्हनि जे लाइ जेके मदद में आया, उन्हनि ते वरी हुकुमरान जमायत जे ख़ानगी छाड़तनि हमिलो करे ऐं उहो शहादतूं कयूं ऐं उन खां पोइ मक़तूलनि ते क़त्ल करण जे उनजे वारिसनि ते उन क़त्ल करण जी FIR कटियूं। 55 माण्हू अॼु बि मुख़्तलिफ़ केसनि में गिरफ़्तार आहिनि। 30 खां मथे त सिर्फ़ु नौशहरो जेल में, जिन जी मुकमल तौर ते मुलाक़ात बंदि आहे। इन करे कयो वियो त सिंध मां उथंदड़ ही जेका पुरम लखनि करोड़नि माण्हुनि जी जदोजहद आहे, जेका वक़्त जे हुकुमराननि नून लीग पाकिस्तान पीपल्स पार्टी जे न चाहींदे, इस्टेब्लिशमेंट जे न चाहींदे, हुननि जे MNA MPA ऐं ॿियनि जे न चाहींदे बि ऐं पर सिंध जो माण्हू निकिरी पियो पंहिंजे वतन जे दिफ़ा में ऐं इहा तारीख़ी जदोजहद खे चिबाटण लाइ हिकु इहो तशदुद वारो वाक़ियो कयो वियो। 2 ख़ौफ़ पैदा कयो वियो त असांजे उते जे मक़ामी चङनि मुड़ुसनि केस कया विया नाजाइज़, त तव्हां हिन में मुलविस आहियो। त जीअं सिंध जो अपोज़िशन जो या आबादगार या को सियासतदान इन में न पवे, बासर माण्हू, 2 आम माण्हू तशदुद जे डप खां पुरम तहरीकुनि जो हिसो न थिए ऐं क़ौमी कारकुन बि लहराए त तहरीक जे नतीजे में ही तशदुद थींदो। इन ख़ौफ़ जी फ़ज़ा सॼे मोरो ऐं भर पासे ते जारी आहे। सिंध यूनाइटेड पार्टी पहिरें ॾींहं खां वठी उन मां कढण लाइ कोशिश आहे। सिंध जूं सभु घणघुरियूं पार्टियूं जिन इन जदोजहद खे कामयाबु कयो आहे ऐं इन सॼो साल कमु कयो, उन्हनि सभिनी जी लाइ इहो सुवालु छॾिजे थो ऐं सभिनी खे दावत ॾियूं था त अचो, अची 31 तारीख़ ते मोरे में गॾु थियो। मोरे में यकजहती करियूं कंहिंसां, मज़लूमनि सां, उहे जिन जूं शहादतूं थियूं आहिनि, जिन जा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, जिन जूं मिल्कियतूं बिल्डोज़रनि जे ज़रिए मोरे शहर ऐं उन्हनि जे ॻोठनि में ड्रायूं वयूं आहिनि रियासती। इन ख़ौफ़ जी फ़ज़ा खे ख़तमु करण लाइ 1 2 पंहिंजी रहियल जदोजहद जेका पाणीअ जे मनसूबनि खे मुस्तक़िल तौर ते ख़तमु कराइणु, ज़मीनूं जेके सिंध हुकूमत अलॉट कयूं आहिनि इन्वेस्टरनि खे या कंपनी सरकार खे, उहे सभु वापसि कराइणु, मादनी वसीलनि जो खे ॾियण जी जेका तयारी पई थिए ऐं सिंध असेंबलीअ में बिल टेबल थियण वारो आहे, उन जे ख़तरे खे ख़तमु करण लाइ अचो त गॾिजी सिंध खे ईअं बचायूं जीअं पोएं साल पाण तहरीक हलाई ऐं 25 में 24 खां हलाई ऐं 25 में कामयाबु कई। अॼु वरी उहा 25 जी जदोजहद खे अॻिते खणी हलूं। सिंध जा सभु घणघुरा आबादगार, सिंध जा गयूर अवाम ऐं उहे सभु सियासी पार्टियूं जेके इन खे सिंध जे मसइलनि खे ख़तमु करण लाइ या सिंध जे मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ हमेशह मुतहरिक रहियूं, उन्हनि सभिनी खे सॾु आहे त
अचो गॾिजी 31 तारीख़ ते उन्हनि मज़लूमनि, उन्हनि लिगारी बिजाराणी लिगारी जे उन्हनि शहीदनि खे सलाम पेश करणु ऐं उन्हनि मज़लूमनि जो साथ ॾियणु ऐं हुननि खे परेशानीअ मां दूरि करण लाइ अचो त गॾिजी साथ ॾियूं। मोरे ते 10 बजे 31 अगस्त 2025 ते गॾु थी यकजहत जो इज़हार करियूं ऐं इन कामयाब जदोजहद जे ज़रिए रियासत खे, हुकूमत खे ॿुधायूं त इहा तव्हांजो नाजाइज़ इहो एक्शन क़बूल न आहे।